अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी दोस्त इहो था चवनि त असां जिम बि वेंदा आहियूं, असांजो वज़न वग़ैरह घटिजे थो, न असांखे उहा डिज़ायर जेका कद वग़ैरह आहे न असां उहो अचीव करे सघूं था आख़िरकार ईअं शो। सभिनि खां पहिरियां त वर्जिश जी जेका डेफिनेशन आहे न उहा इहा आहे, जॾहिं तव्हांखे पघर अचणु शुरू थिए, पघर अचण खां 45 मिंट या बाद जेका हूंदी आहे उहा असुलु वर्जिश हूंदी आहे। ऐं हिन में असांखे टेस्ट वग़ैरह कंदा आहियूं ट्रेडमिल मशीन ते। जॾहिं तव्हां भॼंदा हो, जॾहिं भॼण वक़्तु तव्हां हिकिड़ो जुमिलो न ॻाल्हाए सघो या ॾुखियाई तव्हांखे महसूसु थिए त हिनखे असां एक्सरसाइज़ चवंदा आहियूं। जेको पहिरियां वारो जेको कंदा आहिनि छोकिरा, उहो सॼो वार्मअप हूंदो आहे, तव्हां पंहिंजे जिस्म खे गरम कयो था, उहा एक्सरसाइज़ कान्हे। अगरि तव्हां प्रॉपर ऐं इफेक्टिव एक्सरसाइज़ कंदो त तव्हांजी कैलोरीज़ वधीक बर्न थींदियूं ऐं तव्हां तकिड़ो वज़न घटाए सघो था। जॾहिं तव्हां एक्सरसाइज़ 45 मिंट, जॾहिं तव्हांजी पघर अचे थो, जॾहिं तव्हां 45 मिंट प्रॉपर वर्जिश वग़ैरह कयो था त उन वर्जिश करण खां बाद में तव्हांजे जिस्म में हिकिड़ो हार्मोन ठहंदो आहे, जेके असां ग्रोथ हार्मोन चवंदा आहियूं। उनजो कमु छा हूंदो आहे, जॾहिं तव्हां निंड में हूंदा इहो हार्मोन ठहंदो, उहो ग्रोथ हार्मोन जेका तव्हांजी चर्बी हूंदी आहे जिस्म जी, हुनखे साड़ण में मदद कंदो आहे। त दोस्तों, अगर तव्हां पंहिंजे पाण खे स्मार्ट ऐं स्लिम रखण था चाहियो त हिकु प्रॉपर 45 मिंट जी वर्जिश लाज़िम आहे। तव्हां हर शइ खे टाइम ॾींदा, पंहिंजी सिहत लाइ 1 कलाक कढंदा अचो। थैंक यू।